नाज़रीन अवां खे अपडेट कंदा हलूं। सखर मां रिपोर्ट करे विया हफ़ीज़ लाशारी। सिविल डिफेंस पारां बसारत खां महरूम ॿारनि लाइ गवर्नमेंट स्पेशल एजुकेशन एंड रिहेबिलिटेशन सेंटर सखर में बचाव पहिरीं इमदाद बाहि जी हिफ़ाज़त ऐं CPR ते हिकु तरबियती वर्कशॉप मुनक़िद कई वई, जंहिंमें असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद आदिल ख़ासि महिमान तौरु शिरकत कई। उन जी निगरानी एडिशनल कंट्रोलर सिविल डिफेंस अमीरुद्दीन अब्बासी ऐं मेज़बानी डिप्टी डायरेक्टर नूर मोहम्मद सूमरो कई। वर्कशॉप में डिप्टी चीफ वार्डन ऐं चीफ इंस्ट्रक्टर सिविल डिफेंस सखर डॉक्टर सईद अहमान बसारत खां महरूम ॿारनि खे बचाव, इब्तिदाई तिबी इमदाद, बाहि जी हिफ़ाज़त ऐं CPR ते अमली तरबियत हिकु तमामु मुनफ़रिद ऐं आसान तरीक़े सां ॾिनी। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद आदिल चयो त अहिड़ा तरबियती प्रोग्राम वक़्त जी अहम ज़रूरत आहिनि, छाकाणि त हंगामी हालतुनि में बर वक़्त ऐं सही क़दम क़ीमती जानियूं बचाए सघनि था। सिविल डिफेंस ऐं इदारे जी इंतिज़ामिया जी कोशिशुनि जी तारीफ़ कंदे हिन चयो त ख़ासि ॿारनि खे अहिड़ी तरबियत फ़राहम करणु हिकु सारा जोॻो क़दम आहे। आख़िर में तरबियत मुकमल कंदड़ शागिर्दनि में शिरकत कंदड़नि में सर्टिफिकेट विराया विया। उन मौक़े ते प्रोग्राम ऑर्गेनाइज़र रईस अहमद अबड़ो ऐं सेक्टर वार्डन फयाज़ अहमद पिणु मौजूदु हुआ।